सखर में कायम नाले वारे इदारे IBA में वक्ती VC जी मुक़ररी ते पीपल्स पार्टी ऐं IBA इंतज़ामिया आम्हूं साम्हूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्त ताईं यूनिवर्सिटी जे वक्ती VC लाइ कंहिं बि उम्मीदवार जो नालो फाइनल न थी सघियो आहे। IBA यूनिवर्सिटी में अंदरूनी तौर ते डॉक्टर मीर मोहम्मद शाह सगारो उम्मीदवार आहे। यूनिवर्सिटी ज़रिए मूजिबि यूनिवर्सिटी जी टीम कुझु ॾींहं अॻु हिकु ठहराउ मंज़ूर कंदे डॉक्टर मीर मोहम्मद शाह या यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार ज़ाहिद हुसैन खे वक्ती VC मुक़ररु करण जी तजवीज़ ॾिनी हुई। ॿिए पासे सिंध सरकार नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी सखर जे VC ऐं डॉक्टर आसिम हुसैन जी घरवारी डॉक्टर समरी नासिम खे VC कराइण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। ॿिए पासे शेख हयात यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर रज़ा भट्टी खे पिणु फ़क़ति हिकु साल अॻु वाइस चांसलर मुक़ररु कयो हो। संदसि नालो बि IBA यूनिवर्सिटी जे वक्ती VC लाइ वरितो पियो वञे, जॾहिं त डॉक्टर मदद अली शाह बि मज़बूत उम्मीदवार आहे। ॼाणण टिनी उम्मीदवारनि मां वधीक सियासी असर वसूल रखंदड़ डॉक्टर समरी नासिम जी पोज़ीशन मज़बूत नज़र अची रही आहे। IBA यूनिवर्सिटी तालीम जे हवाले सां हिकु रोल मॉडल रखंदड़ इदारे जी हैसियत रखे थो, जॾहिं त सिंध सरकार लाइ अहिड़े इदारे जी मेरिट ते वाइस चांसलर जी मुक़ररी वॾो चैलेंज बणियल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।